खबर शामिल कयूं पिया मीरपुर साकिरो खां। मीरपुर साकिरो शहर ऐं भरपासे में गुटको माए जी विकिरो सरेआम जारी। गुटके माए जे वाइपे जे करे नौजवान नस्ल तबाहीअ तरफ़ धिकजी रहियो आहे। ताज़ो डेंटल सर्जन डॉक्टर श्याम कुमार पारां साकिरो लॻे लॻायल मेडिकल कैंप में 67 मरीज़नि में गुटके ऐं माए वापरण जे करे कैंसर जो शक ज़ाहिर कयो वियो। मीरपुर साकिरो शहर में गुटके ऐं माए तैयार करण लाइ 8 फैक्ट्रियूं लॻल आहिनि जेकी गुटको माओ तैयार करे समूरनि शहरनि खे सप्लाई कनि था। उन सिलसिले में सियासी समाजी अॻवाननि ज़ुल्फ़कार बलोच, कादर जुणेजो, मुर्तज़ा ऐं ॿियनि साफ़िन ॾाढो दाहींदे चयो त गुटको ऐं माओ शहर साकिरो में विखिरजियां विकिरो थी रहियो आहे। हिते गुटके तैयार करण जूं वॾियूं फैक्ट्रियूं लॻल आहिनि जिते गुटको तैयार करे समूरनि तालुकनि में खपायो वञे थो। उन्होंने आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद ऐं एसएसपी ठट्टो खां मुतालबो कयो त फौरी तौर ते गुटके ऐं माए जो ख़ात्मो करे नौजवान नस्ल खे बचायो वञे। रिपोर्ट कर रहा है परवेज़ अयाज़ अली गबोल, बे न्यूज़ मीरपुर साकिरो।